सुठे माण्हू जो कमु आहे। मतिलबु मां फील्ड चेक माना एॾो मूंखे माना तंग कयो आहे यार। पंहिंजे मुंहं सां को एल्बम थो कयां। अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, कुछ ॾींहं पहिरियां तव्हां फेसबुक ते किंग ऑफ सिंध मुमताज़ मुलाई जो बयान ॿुधो। हुन शायदि राहु जे बाबति ॻाल्हि कई हुई ऐं अॼु शायदि राहु जे जो असां बयान ॿुधंदासीं। ॾिसूं हक़ीक़त छा आहे, केरु सचो आहे केरु कूड़ो आहे। वधीक हिन दोस्तों वीडियो में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। गारियूं न कढ, गारियूं कढणु सुठे माण्हू जो कमु न आहे, भले माण्हू जो कमु न आहे। तूं होॾां ॻाल्हि चए थो त फेसबुक जेको आहे त करे छॾियो आहे, तो हीअं करे छॾियो। मां कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो ॻाल्हायो आहे? कंहिंजे लाइ तूं मूंखे ॾेखार। सदाई माण्हू खे घटि वधि पाण ॻाल्हाईंदो आहीं, हर शइ पाण कंदो आहीं। मूंखे मुंहिंजी का हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ॾेखार जेके दोस्त ॾिसनि पिया। बाक़ी फ़नकार जो कमु आहे, जेकॾहिं उस्ताद शमन अली मीरानी साहिबु सिंध जो सदाबार फ़नकार आहे, असांजो वॾो आहे, असां हुनजी इज़त कंदा आहियूं, असां हुनजी इज़त कंदासीं। त जेकॾहिं हू अॼु मूं वटि एल्बम, हुन 5 एल्बम मूं वटि 7 एल्बम कया, जेकॾहिं हिकिड़ो 2 एल्बम पाण वटि थो करे त हुन में तोखे तकलीफ़ छो थी थिए? मिठा, तोखे त तकलीफ़ न थियणु खपे न हुन खां। जेकॾहिं अधी निगत नाज़ आहे, मुंहिंजी भेण सॼी ज़िंदगी हुन वीचारी मूंसां कमु कयो आहे। मां छो चवां त अॼु ॿियनि एल्बम थी करे मां हुनजे लाइ बुराई कयां? ज़ाती फ़नकार आहे। अॼु हिकिड़े हंधि सुभाणे ॿिए हंधि। जीअं मां चवंदो आहियां त मां 5 फ़नकारनि जा एल्बम कया, हर कंहिंजो थिए हुते। सिंध जा सुठा फ़नकार कमु था कनि, मैडम हुमेरा चना थी कमु करे, 50 फ़नकार था कमु कनि। अफशाह ज़ेबी जे मिलियन में न गाना। हींअर बि मुंहिंजो चैनल कोई ॾिसे, चए थो त तो वटि कोई बि कोन्हे को। ॾिसो त 10 लख 20 लख 15 लख व्यूअरशिप हिकु गाने जी आहे। जेकॾहिं मां महिनत करे, कोई बि आहे अलाह अलॻि ॻाल्हि करे, इहो ई माण्हू हूंदो हुयो, मां अॻियां पोयां भॼी करे इन जे मथां महिनतूं कंदुमि। मां वधीक के बि ॻाल्हियूं नथो करे सघां त ज़ाती पोइ चवंदा त यार शायदि हाणे ज़ाती ते आयो आहे। मां कंहिंजा ऐब न कढंदुसि, मूंखे को बि हक़ु न आहे मां कंहिंजा ऐब कढां। मां बाक़ी ज़ाती तकलीफ़ मूंखे पती आहे, मां ऐब न कढंदुमि तुंहिंजा, त तूं उन टाइम छा हुएं? जेकॾहिं मूंखे बाक़ी आहे, मां हक़ु रखां थो, पंहिंजो कानूनी तौरु हथु रखां थो। मां कोर्ट वेंदुमि, इंशाअल्लाह ताला सूमर ते कोर्ट खुलंदी। मां कोर्ट वञी करे मां पंहिंजी इज़त जो हर्जानो उते तोखां मां वठंदुसि। तूं उते मूंखे सबूत सां अचु, उते साम्हूं अची करे उते तूं ॾे त वाक़ई मां तुंहिंजो किथे तोसां मां नाजाइज़ी कई आहे, किथे मां तोसां ग़लति हलियो आहियां। बाक़ी 5 माण्हुनि खां विहारे करे फ़ोनियूं करे मूंखे गारियूं थो खाराई, इहो सुठे माण्हू जो कमु आहे? मतिलबु मां फील्ड चेक माना एॾो मूंखे माना तंग कयो आहे यार। पंहिंजे मुंहं सां को एल्बम थो कयां, हुन ते बि तोखे तकलीफ़, का ॻाल्हि थो कयां, हुन ते बि तकलीफ़। ॻाल्हियूं 2-3 थो करे वञे, करे थो चवे त तूं मूंखां हैसियत में बि न आहे कुझु, तूं मूंखां ईअं न आहे, वरी गारियूं बि कढे थो। मां तुंहिंजे लाइ टाइम थो विञायां, वरी टाइम विञाए बि आहे थो। ऐं दोस्त जेके ॾिसनि पिया, उन लाइव हुन सां ॾिसनि त सही, त हुनखे केॾी मां हुनजो बिगाड़ियो छा आहे? कुझु छा बिगाड़ियो आहे? सिर्फ़ु चए थो मुंहिंजे माइटनि खां विढ़ाए थो। बाबा माइटनि खां विढ़ायां थो त तूं मूंखे माण्हुनि खां साम्हूं सरियाम वठी अचु, मूंखे मुंहिंजो चहिरो असली माण्हुनि जे साम्हूं ज़ाहिर कर। बाक़ी फेसबुक ते वेही करे कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणु, गार करणु, इहो सुठे माण्हू जो कमु आहे? तूं सुठो फ़नकार आहीं, असां तस्लीम था कयूं सुठो फ़नकार आहीं, तोखे अलाह साईं इज़त ॾिनी आहे। इन जो मतिलबु ईअं न आहे त तूं पंहिंजे ताक़त ते जेको तोखे अलाह साईं इज़त ॾिनी आहे त उनजो नाजाइज़ फ़ाइदो वठी करे माण्हुनि खे तूं जेको आहे त माण्हुनि खे गारियूं ॾींदे करे माण्हुनि जो माउ भेण हिकु कंदो वेंदे। लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा। अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे, ख़ुशि जो आबाद हुजो। वरी बि हिकु दफ़ो मां भाउ मुमताज़ मुराई साहिब खे चवां थो, जेकॾहिं वाक़ई मां तव्हांजे मिटनि माइटनि खे विढ़ायो आहे, तव्हां वठी अचो सरियाम जेके बि तुंहिंजा आहिनि, जेके चवे थो त मूंखे छा ॾिन साहिब सां विढ़ायो अथई, मूंखे जेको आहे त असांजे मिटनि मूंखां परे थो कराए, मुनवर मुमताज़ मुराई खे परे मूंखे विढ़ाए थो। उन खां पोइ मां कहिड़ियूं ॻाल्हियूं तुंहिंजूं कढां, छा कढां? मूंखे आहे सबूत अलाए केतिरा, मां कढी सघां थो। तोखे बि ज़ाती तौरु ख़बर आहे त मूं वटि जेकॾहिं तूं मुंहिंजी 2 ॻाल्हियूं करे कूड़ियूं करे सघे थो त मूं वटि बि अलाए केतिरो तुंहिंजो सबूत हूंदा, पर मां न कंदुमि मुंहिंजा मिठा। मुंहिंजे माउ खे इहो भली केतिरी बि तकलीफ़ अचे, मां कंहिंजी ज़ाती शख़्सियत या कंहिंजे मथां इहे कंहिंजे ऐब कढणु सुठे माण्हू जो कमु न आहे कंहिंजो। तव्हां कंहिंजा ऐब कढी करे कंहिंखे ज़ाती तकलीफ़ ॾियो। तुंहिंजो जेकॾहिं वाक़ई मूं में मूंसां हिसाब किताब चए थो त भाउ मुंहिंजे असां माइटनि खे माण्हुनि खे वीचारनि खे कहिड़ी ख़बर? हू त वाक़ई सचंदा। तूं जेको आहे त सुबुह हिकिड़ी ॻाल्हि कंदो हुई, राति ॿी ॻाल्हि कंदो हुई, ॾींहुं शाम जो ॿी ॻाल्हि कंदो हुई। जेके दोस्त ॾिसनि पिया, जेके हुनजे बारे में ॻाल्हाइनि था, हुनजे हक़ में ॻाल्हाइनि था,
मूंखे मूंखे ख़ुशि मूंखे हुननि वीचारनि जो बि को ॾोह न आहे, हुनखे का ख़बर ई न आहे। तॾहिं मां आयुमि त दोस्तनि खे ख़बर त पवे त बाबा मां वाक़ई मां ग़लति आहियां, कूड़ो आहियां, जीअं बि आहियां, भली मूंखे सरेआम अची करे कोर्ट में वठी अचे, हुन मिटनि माइटनि खे बि वठी अचे, जा किथे बि फ़ैसिलो रखाए, तूं पंहिंजे वॾनि वटि फ़ैसिलो रखाए। मां तोखे चैलेंज थो कयां, मुमताज़ मौलाई, तूं वॾनि पंहिंजे जेके वॾा आहिनि तूं उन ते वटि फ़ैसिलो मुंहिंजो रखाए। जेकर मां तुंहिंजे मिटनि खे मां जेको आहे तोखे वणायो आहे, मां वाइदो थो कयां मां फील्ड छॾे वेंदुमि। न त तूं जेके इहे सियासतूं करे, माण्हू खे निशानो बणाए, माण्हू खे घटि वधि ॻाल्हाए, कॾहिं कंहिंजे लाइ गारियूं ॾींदो ऐं कॾहिं कंहिंखे घटि वधि ॻाल्हाईंदो, ईअं न कर। अलाह खे मञ, ईअं न कर। इहो सुठे माण्हू जो कमु आहे कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणु, कंहिंखे बुरो भलो चवणु, कंहिंजा ऐब कढी करे कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणु भले माण्हू जो कमु न आहे। तूं पंहिंजी महिनत करे कमु कर, अलाह तोखे ख़ुशि करे, अलाह साईं तोखे इज़तूं ॾे। तूं भले हुते फ़ैसिलो रखाए, मुनवर मौला आई आहे, इम्तियाज़ अहमद आई आहे, छा ॾिनो आहे जंहिंसां मां तोखे विड़ायो आहे, वाइदो थो कयां, जेके दोस्त ॾिसनि पिया उते तूं फ़ैसिलो रखाए, पंहिंजे वॾनि वटि रखाए। मां हिकिड़ो ख़ुदा जी ज़ात क़सम, मां इहे लाइव वीडियो आहे न, इहो वाइदो थो कयां, मां उते ईंदुसि, उते अची करे मूंखे जेकर इहे मां साबित करे वञे त तुंहिंजे मां मिटनि माइटनि में मां विड़ायो आहे, झेड़ो करायो आहे, मां वाइदो थो कयां मां फील्ड छॾे वेंदुसि। हक़ सच जी ॻाल्हि कयो यार, हक़ सच जी ॻाल्हि कयो, सच ॻाल्हि, हक़ सच ॻाल्हायो। सभिनि जा लख कुर्ब सभु दोस्त, अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। बाक़ी मां सभिनि दोस्तनि मूंखे झलियो त तव्हां शायदि भाई तूं लाइव न अचु। मां सभिनि दोस्तनि खे चयो बाबा मां घटि वधि न ॻाल्हाईंदुमि, मां कंहिंजे ज़ाती शख़्सियत ते ॻाल्हाइण ते पवां त मूं हिन मूंसां जेतिरो कमु कयो आहे, जेतिरो हिन मूंसां कमु कयो, कंहिंसां बि न कमु न कयो हूंदो, शुरू खां वठी मूंसां कमु कयो। पहिरें एल्बम खां वठी तव्हां ॾिसो, पहिरियों एल्बम हिन जो मुमताज़ मौलाई जो मां कयो, ॿियो एल्बम मुमताज़ मौलाई जो मां कयो, टियों एल्बम मुमताज़ मौलाई जो मां कयो, चोथों एल्बम, इहे प्रोमा, इहे शो, वट्सअप, महिनतूं, गाॾियुनि में चुंबड़ी करे, लाइव हलाए करे, महिनतूं करे, लोड़े हिन खे अलाह साईं जेकर इज़त ॾिनी त उन खां पोइ असांखे माना हाणे ज़ाती शख़्सियत त असां हिन जे लाइ बुरा थी वियासीं। उन टाइम में असां हिन जे लाइ भरा हुआसीं। जेकर चलो मां बुरो आहियां, तूं भलो आहीं, तूं पंहिंजे मुंहं सां कमु कर, असांखे पंहिंजे मुंहं सां कमु करणु ॾे। वरी चवे थो त तूं मुंहिंजी हैसियत जो बि न आहे, तूं जेको आहे त मां तोखे टाइम थो ज़ाया कयां, पर मूंखे तूं तकलीफ़ ॾिनी, असां माइटनि खे विड़ायो आहे, अदा तुंहिंजे माइटनि खे विड़ायो आहे त तूं मूंखे हैसियत में बि तोखां वधीक न आहियां, तूं मूंखे छिकराए करे के वॾेरे वटि के कानून जे वठी अची करे चइबो आहे असां माइटनि खे तूं मिटनि माइटनि खे परे कयो आहे। बाक़ी ज़ाती दुश्मनी कढणु, तोखे जेके अलाए कहिड़ी तुंहिंजी दुश्मनी आहे जो परे खां वेही करे फेसबुक ते बसि वेठो गारियूं